नाज़रीन, खबरुनि जो सिलसिलो जारी आहे। अवांखे राणीपुर खां ख़बर ॾींदाऊं त एसएसपी खैरपुर अमीर सऊद मगसी जीवान में एवरशाइन ग्रुप ऑफ क़ालेज राणीपुर जे इंतज़ामिया पारां ईद मिलन पार्टी जी रंगारंगी तकरीब थी। एसएसपी खैरपुर अमीर सऊद मगसी खे अमन एवार्ड शाल जे तहफ़ुज़नि सां नवाज़ियो वियो। एसएसपी खैरपुर ईद मिलन पार्टी खे ख़िताब कंदे चयो त खैरपुर ज़िले जो अमन अमान चैलेंज सम्झियुमि, इहो क़बूल कयुमि। मुंहिंजो वास्तो डायरेक्ट अवाम सां आहे। पुलिस में कुझु अहिड़ा ऑफिसर हूंदा जेके अवाम सां सुठो सुलूक न रखंदा हूंदा, पर मां हर थाणे जे एसएचओज़ खे हिदायत कयूं आहिनि त जेकॾहिं कंहिं बि शहरी खे बेगुनाह गिरफ़्तार कयो त उनखे हरगिज़ क़बूल न कयो वेंदो। जॾहिं त ईद मिलन पार्टी खे शफ़क़त हुसैन मैसर, सैयद फरज़ंद अली शाह, जाम मोहब्बत सेतो ऐं ॿियनि ख़िताब कयो। आख़िर में आयल महिमाननि खे अजरक जा तोहफ़ा पिण ॾिना विया। जश्न आज़ादी जे पुरमुसरत मौक़े ते ऐं मुबारकबाद जे इश्तिहारनि जी बुकिंग जारी आहे। राब्तो कंदा 0308 3161 मज़ीद खबरों और तफसीलात के लिए विजिट करें हमारी वेबसाइट www.awamiNewsHD.com।